गुलामुल्लाह मां बाबूजान हिंगोर जो रिपोर्ट मुताबिक़ गुलामुल्लाह शहर में सफ़ाई जो निज़ाम दरम बरम मुख़्तलिफ़ पाड़ा ऐं घिटियूं गंदगी जे वर चढ़ियल। गुलामुल्लाह शहर में सफ़ाई जो अमलो ग़ाइब हुजण सबबि शहर जा मुख़्तलिफ़ पाड़ा ऐं घिटियूं गंदगी जे ढेर में तब्दील थी विया आहिनि, जॾहिं त सेक्रेटरी ऐं इंतज़ामिया जी लापरवाही जो मुज़ाहिरो करे रहिया आहिनि। शहर जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में कचरो गॾु थियण सां बदबू ऐं गंदगी वधी वई आहे, जंहिं सबबि शहरियुनि खे सख़्त परेशानी खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। ॿी तरफ़ केतिरनि ई हंधनि ते गटरनि जा मुंहुं खुलियल हुजण करे मासूम ॿारनि स्कूली शागिर्दनि जी ज़िंदगी पिणु ख़तरे में पइजी वई आहे। शहरियुनि जो चवणु आहे त खुलियल गटर कंहिं बि वक़्तु वॾे हादसे जो सबबु बणिजी सघनि था। उन सिलसिले में गुलामुल्लाह जे शहरियुनि डिप्टी कमिश्नर ठटो ऐं असिस्टेंट कमिश्नर घारो खां मुतालबो कयो आहे त मामले जो फौरी नोटिस वठी शहर में सफ़ाई जो अमलो मुक़ररु करे कचरो साफ़ कराए वञे ऐं खुलियल गटरनि खे फौरी तौरु ढक ॾेई मासूम ॿारनि खे कंहिं इम्कानी हादसे खां बचाए वञे। शहरियुनि मुतालबो कयो त सफ़ाई वारे निज़ाम जी बाक़ाइदा निगरानी करे ज़िम्मेवार अमले खे पाबंद बणायो वञे, जीअं गुलामुल्लाह शहर खे साफ़ ऐं महफ़ूज़ माहौल फ़राहम थी सघे।